वरी वज़ीर जी सदारत हेठ इंटरनेशनल मेरी टाइम एक्सपो एंड कॉन्फ्रेंस जी स्टेयरिंग कमेटी जो इजलास विभाग है। इजलास में कमांडर कराची वाइस एडमिरल मोहम्मद फैसल अब्बास सूबाई वज़ीरन शिरकत कई। वरी वज़ीर जी हिदायत ते मेरी टाइम एक्सपो का अग सभी इंतजाम मुकम्मल कया वञनि एक्सपो सेंटर के चौधारी रोडन की मुरम्मत कई वञे। वरी वज़ीर मादली शाह हिदायत कई है तो शहरन लाइ मुतबादिल ट्रैफिक रस्ता तैयार कया वञनि। अवां खे ॿुधायूं पिया वरी वज़ीर जी सदारत हेठ इंटरनेशनल मेरी टाइम एक्सपो एंड कॉन्फ्रेंस जी स्टेयरिंग कमेटी जो इजलास विभाग है। इजलास में कमांडर कराची वाइस एडमिरल मोहम्मद फैसल अब्बास सूबाई वज़ीरन शिरकत कई। वरी वज़ीर हिदायत कई है तो मेरी टाइम एक्सपो का सभी इंतजाम मुकम्मल कया वञनि एक्सपो सेंटर के चौधारी रोडन की मुरम्मत कई वञे। वरी वज़ीर मादली शाह हिदायत कई है तो शहरन लाइ मुतबादिल ट्रैफिक रस्ता तैयार कया वञनि। वरी वज़ीर जी सदारत हेठ इंटरनेशनल मेरी टाइम एक्सपो एंड कॉन्फ्रेंस जी स्टेयरिंग कमेटी जो इजलास विभाग है। इजलास में कमांडर कराची वाइस एडमिरल मोहम्मद फैसल अब्बास सूबाई वज़ीरन शिरकत कई। वरी वज़ीर हिदायत कई है तो मेरी टाइम एक्सपो का अग सभी इंतजाम मुकम्मल कया वञनि एक्सपो सेंटर के चौधारी रोडन की मुरम्मत कई वञे। वरी वज़ीर मादली शाह हिदायत कई है तो शहरन लाइ मुतबादिल ट्रैफिक रस्ता तैयार कया वञनि। वरी वज़ीर जी सदारत हेठ इंटरनेशनल मेरी टाइम एक्सपो एंड कॉन्फ्रेंस जी स्टेयरिंग कमेटी जो इजलास विभाग है। इजलास में कमांडर कराची वाइस एडमिरल मोहम्मद फैसल अब्बास सूबाई वज़ीरन शिरकत कई। वधीक तफ़सील मालूम कराची में सिंध टीवी न्यूज़ चीफ रिपोर्टर फयाज कुरैशी का। जी फयाज कुरैशी इजलास बाबत आगाह कजो। बिल्कुल मारवी सिंध वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठ पाकिस्तान इंटरनेशनल मेरी टाइम एक्सपो एंड कॉन्फ्रेंस 2025 जी जेका टी स्टेयरिंग कमेटी है उनजो इजलास थियो। इजलास में कमांडर कराची वाइस एडमिरल मोहम्मद फैसल अब्बासी, सूबाई वज़ीर शहरी मेंबर नासिर शाह, जुल्फार शाह, जाम इकरामुल्लाह दारेजो, मेयर कराची मुस्ताफ़ वहाब, चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह, IG पुलिस गुलाम नबी मेमण ॿिया जेके लाॻापियल अमलदार हुआ सिंध हुकूमत पाकिस्तान नेवी जा उन्हनि शिरकत कई है। मेरी टाइम एक्सपो जो है इन खां समूरा जेके इंतजाम मुकम्मल करण के हवाले से ख़्यालन की डेविड कई वई। वॾे वज़ीर शहरी इदारनि के हवाले से इंतजाम मुकम्मल करण की हिदायत कई। संदसि चवणो हो त एक्सपो सेंटर के जेके समूरनि पासनि खां ईंदड़ वेंदड़ रस्ता आहिनि उन्हनि खे ख़ूबसूरती उन्हनि जी बहितरी ऐं रस्तनि जी जेका टोट फोट है उहा ख़त्म करण के हवाले से क़दम कया वञनि। वॾे वज़ीर ट्रैफिक पुलिस के शहर में आमदरफ़्त जा जेके इंतजाम आहिनि उहे ऐं ख़ासि तौर ते जेके मुतबादिल रस्ता आहिनि उहा ॾियण के हवाले से हिदायत कई। त एक्सपो सेंटर ईंदड़ जेके परॾेही महिमान आहिनि एयरपोर्ट तां होटल ऐं होटल खां एक्सपो सेंटर वेंदा उन्हनि खे कंहिं क़िस्म जी जेका ॾुखियाई आहे उनखे मुंहुं ॾियणो न पए। वॾे वज़ीर चवणो त शहरियुनि जे हवाले सां बि मुतबादिल ट्रैफिक जो रूट जेको आहे उहो मुज़र कयो वञे। शहरियुनि खे कुझु जेका ज़हमत ज़रूरु थींदी पर कराची में मेरी टाइम एक्सपो जी जेका मेज़बानी उन ते असांजो जेको इहो न सिर्फ़ु फ़ख़्रु आहे बल्कि असां फ़ख़्रु महसूसु कयूं था। वॾे वज़ीर स्टेयरिंग कमेटी जे इजलास खे ख़िताब कंदे वधीक चयो त पाकिस्तान इंटरनेशनल मेरी टाइम एक्सपो एंड कॉन्फ्रेंस 3 खां 6 नवंबर 2025 ताईं कराची में रखी वई आहे ऐं PIMEC पाकिस्तान जी जेका ब्लू इकानमी आहे उनजे विज़न खे अॻियां वधाइण जे हवाले सां स्ट्रेटेजिक जेको प्लेटफॉर्म बि आहे ऐं इन नुमाइश सां पाकिस्तान जी सामूंडी सलाहियतुनि खे दुनिया के सामूं न सिर्फ ज़ाहिर करण के हवाले से अॻिभराई थींदी बल्कि PIMEC ख़िते में अहम जेका मेरी टाइम मर्कज़ के तौर ते किरदार के वधीक मुस्तहकम कंदी। त वॾे वज़ीर पाकिस्तान नेवी की क़यादत ऐं उनजी जेको पेशेवराणी जेके सलाहियतूं आहिनि उन्हनि जी भी साराह कई। संदसि चवणो हो त मेरी टाइम सेक्टर की जेका तरक्की है रोज़गार वापार ऐं माशी इस्तेहकाम जा नवा मौक़ा पैदा थींदा ऐं वेझड़ाई वारा जेके तालुक आहिनि उन सां गॾिजी करे कमु कयो वेंदो ऐं एक्सपो की कामयाबी के यकीनी बनाइण के हवाले से समूरा कदम खया वेंदा। वॾे वज़ीर इहो बि चयो त PIMEC 2025 में मेरी टाइम निवाइश जेको आलमी कॉन्फ्रेंस आहे सकाफ़ती शोबन में शामिल हूंदा। सीड़पकार जेके तहक़ीक़ कंदड़ मौक़िक़ आहिनि उहे ऐं पॉलिसी साज़ आहिनि उन्हनि जी जेका शराकत आहे उहे पिणु मुतहरिक जो प्लेटफॉर्म जेको उन्हनि खे इहो फराहमी शामिल आहे। त वॾे वज़ीर पाकिस्तान इंटरनेशनल मेरी टाइम एक्सपो ऐं कॉन्फ्रेंस 2025 की कामयाबी के यकीनी बनाइण जे अज़म जो इज़हार कयो ऐं पाकिस्तान के जदीद ऐं तरक़ी याफ़्ता मेरी टाइम ताक़त जे तौर ते ज़ाहिर करण जे हवाले सां
संदसि अज़म जो इज़हार हुयो त असां इहो किरदारु भरपूर नमूने सां अदा कंदासीं ऐं सामूंडी सलाहियतुनि खे अवामी ख़ुशहाली ऐं इलाइक़े जे अमन ऐं तरक़ी में बदिलजण असांजो जेको अज़म आहे तंहिं हवाले सां समूरा वसीला ऐं समूरो कमु कयो वेंदो ऐं शहर जी ख़ूबसूरती जे हवाले सां बि फौरी तौर ते वॾे वज़ीर हुकुम जारी कया आहिनि। जी मारवी।